बोलियो ओए अरे छा थी ए दिस फोटो ते घणी लाइक में फेसबुक ते रखम ए त थोरो लाइक आ लगे तो तुनी अखिन दी दी ते छडाए वे अवन इलाज कराए पूरा 50,000 लाइक आ दिस असा को फोटो सटने दे रहा है फेसबुक ते छड़ो ए तू माडे थे 10,000 लाइक आ ए एकरे सच्चे में तुनी अखिन दी दी ते छडाए वे यार ए चला ए 100 लाइक आ 100 अच्छा जे वो टूटी दे अरे ये दा वरी ये इते ये नहीं अच्छा 100 आयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पोपट खान जी जो मैंने केर था तो तकरो ठाट मजे में चाते लूट लगी पईया लाइक का मारे फेसबुक पे फोटो रखानो लाइक करना टड़का ओए ते मना लाइक करते भी दोस्ता ए दे तोखे करे छोकरी ने कहिया लाइक या कमेंट दिनो तो अरे चलिया माखे हर मुल्क जी छोकरियूं कमेंट कंदियूं लाइक कंदियूं वेस्ट इंडीज हुजे अफ्रीका हुजे थाईलैंड चीन वाला केड़ा केड़ा मुल्क आए को वेस्ट इंडीज जे वांडे को माइट सब्जी कंदी होंदे कमेंट भली छा भी समझे छड़े तवा बिटन के दिसी दिल छंदो आ पाण की पाण माराई थी वरी छा थियु यो छा यार लाइक जे करे वीडियोस ता लाइक में केड़ा पैसो आ या कुछ आ या छा मसलो आ माके छोकरी लाइक क्यों आ माके 1000 लाइक मिलियो 5000 मिलियो आ अरे यार तो खबर ही नहीं आओ रे कपर में तो इन दौर जाओ ना अगले दौर जाओ तो कपर पई ना तू ऐसे वाजो पुराने दौर में वो बस कर बस माजो पैदाइश ते सिंध में थी मुजो डाडो पर डाडो ते सिंध में किशमिश विकरी मरी जो अपो आया गाल कर पोपट खान आज सोशल मीडिया जो दौर आ ओए बाकी जबरदस्त सोशल मीडिया जो दौर पर भाग भी छडाई हुई है ना सोशल मीडिया में भाग कोई भाग ना है जमाने जो गालियो करो यार कोई नहीं अरे दो फोटो रखियो मैं इनते पूरा 2500 लाइक है अब पूरा 2500 लाइक है केड़ो पई तो छाजू अरे मशहूरी है इज्जत तारे लाइक मशहूरी है यार केड़ी ये लाइक बस केड़ो चले मनु यो पुराने दौर अरे चले जो और चाहिए के पांचो रोजी पोजी क्यों पांच बचन बार में कुछ नो यो टिकटॉक यो फेसबुक ये छटो यार अच्छा रोजी करे पो टाइम नींदा होने के चले आओगे अकम में रोजी आ ए इज्जत आने बाय चले यार पुराने जमाने में या वणो ते वो बड़ा मन सुगड़ पाप हुंदा या काचारी पींदी हुई गुजारता केडो मजो इंदो हुयो तैयारी में बाबा चुप कर न्याय ने तो चमा टिकड़ो और चंद्रा विच में गले की पया तो मकबर पे थी दिया गला गाली बुरा हा अरे पुराने जमाने में यो गुजारता थी हुई तैयारी में मच बरंदा हुया हाथ से किंदा हुया से पारे मो जो को मानी शानी दी हुई कैदा हुया से केडो मजो इंदो हुयो वाली मां दे कमेंट दी रे तड़का ये मारे ओ यार अंते जे जो रोवण किंजो त्या उते यारी पूछी जी मिसाला 12 महीने नडी में भी तुम वरी कजन ओड़ो डिंगो जो डिंगो याद पड़ा असा तो मतो अंती पया वरी जो बाकी स्माले कमेंट तो छाट में चाय वो ये लिखो जे ब्यूटीफुल हां ब्यूटीफुल जो माना चाय माना छुटो सफा मोरा वो छुटो सोणो फोटो ते छिन फोटो आवड़े यो कैमरा जो कमाल है अरे पोपट खान बेइज्जती न कर असांजी असां तो घट ता लगो छा हाल तो भाई होशियार है अच्छा वडो मां तो जा नहीं खबर मां भी वडो होशियार आ तो ता के माइक्रो गुजरात थीदियां तवा बनी आवे मां समझ तुम तो दिमाग केतरी है दे गुजरात असां बाछा अब खोजी में नहीं चढ़ो पाते फोटो दिसो मा जो लाइक दिसो कमेंट दिसो खबर अरे तू गुजरात दे अच्छा मां भी कचारी जो मोरा हां वो तो खोजी में जान गुजरात अच्छे थी अच्छे साईं मां मोल कुकड़ घुमंदे डिठो मोल कुकड़ घुमंदे डिठो हां बिल्कुल वणो कुकड़ मोल मां घुमते डिठो वणो मोल कुकुर घुमंदा ॾिठो हां मोल कुकड़ घुमते डिठो भाई गुजरात दे अच्छा कचारी ना मोरो दे वो चाहो बिसरी के चाहो वही पर बुता ना खबर तो पे ना कुकुर मुई न हुंदी बेहोश थी वई झट पोठी वरी घुमंदी हुंदी चोदो एड़ो चमाटणा पूतो वारो रे कुकड़ मुई पया तू वर के तो कुकड़ न मुई होंदी माने सफा मरी वई सा निकरी हो सफा ये तो बच्चे मां समझी भनी वई ए हाणे असां के छा पुजंदो पोपट खान अच्छा वडा गुजरात थी हां बुता तूफान आयो तो वरी कुकड़ हलंदी हुंदी तू ॾिठो हूंदी हवा में दुडी हुंदी घुमंदी हुंदी हां उथे छोदी है एकड़ो सरुटो हुजे ने जे मगज में एनी रात कडी चढ़ा यार केड़ो आवाज ओ काला इन में तीती गाल पया मोर कुकड़ घुमते डिटो माने न भगे न अरे लाला किए मोल कुकड़ वरी घुमंदे ॾिठई अब बान्यो ना मां तीती दिन पोता के जको ना चाय वगैरह या कुछ ये डंड लगदी
तव्हांजा भाईंदी मां टिकी ॾींदी तव्हांखे ॾंढ लॻंदी अच्छा हाँ वो तो बदलो बिल्कुलु लाला असां भाईंदी हाणे माना मोल कुकर घुमंदे ॾिठे बिल्कुलु मोर कोकड़ घुमंदा ॾिठो पाटी यार गुजा बिल्कुलु नाले चुप कढी तव्हां छॾो पर लाइखनि जे पोयों पोटू कमेंट हिते मूं ॾियो न असां पुराणे चौक जा माण्हू भाई तुम्हारी गुजर तो भाई वारे वाह भाई सही भाई हा छऊ बि सही भाई बच अरे छऊ बि सही न यार नंढो छोकरो हथ में कुकर के खणी घुमाईंदो चए थो त मां पाण खे मारे छॾां यार नंढड़ो कुकुड़ छोकिरे जो कहिड़ो कमु आहे नंढड़ो छोकिरे जो कहिड़ो कमु आहे कहिड़ो कमु आहे मां जॾहिं तोखे चवां तो कुकुड़ मरी वियो आहे उहो मां घुमते ॾिठो मरी वियो आहे छोकिरो छॾे खां यार चएं थी न बगी अञा न बगी न पकी थोरो वरी ॿुधाए छा थिए थो मोर कुकुड़ घुमते ॾिठी मोल कुकर घुमंदे दी या बिल्कुलु वरी थोरो ॿुधाए वो यार मोल कुकुड़ घुमते ॾिठी अब जोर लाए सीधे तुझे तारा मारा फटजी वई है ना इते असां दा वेठो छो मजाक का बाकी की भाई लाला तू अथा के चलो तो करे अध कलाक जे लाए मरी वई वरी उठी वरी घुमंदी हुंदी कीड़ो दिमाग का कीड़ो नी खादो छा में कुछ ही नहीं यार एडो चमाटना ती भित में लगे वनी चडो लांती मोबाइल कुकुर घूमते ढीटी अध कलाक जे चाजी काउट दो जडी मरी मारा वटे ठुक मरी वे तू अंधा दुकान फिला ती आवा ये चुप करे तो खबर है मोल कुकर किए घुमंदी चलिया ओ ते ठुक मरी वई है मां पुदई दी डांडू वड़दी अब बस भरी दे दे बी डांडे दी गाल न कर ला आले मैं कुर्बान है बी एडो मतबर मानू यार एडो पासे पाण के होशियार तमी दिया मां फोटो मोकली लाइक वीडियो कमेंट वीडियो ए पोदी काल ने पी वजो ना को दिमाग के जोर ना ने कुकुर मोल घुमा दे दी थी हां कुकुर मोल में घूमते दी सच में नहीं थी या टीवी में नहीं थी मां फान दी यार टीवी में ना ना टीवी भी जो करो ख्याल है यार जदी कुकुर मुई पोया मां घूमते दी मोल कुकुर घुमा दे हां बिल्कुल केडो यार तवा के कछो करे दिनी है ना भी नता समझू को भाई दाले अरे भाई बारा नंद अच्छा डांड में भरी भी छो तो बुदा प्लास्टिक जी कुकुड़ी हुंदी वा मरी वई हुंदी उन के वारी चाबी दे हलायो न घुमंदे दी ठई वारे बस सजाद मकड़ी बनी हल लाला अच्छा वो बच्चे अन्या बच्चे को यार अन्या बच्चे जदी असल कुकड़ा को प्लास्टिक को किए थी अच्छा ना असल बा उन जो साव खत्म थी वई त मरी वई मां घूमते माना ओरिजिनल बिल्कुल नाराज मादिया अरे तो जो नरपाती से केड़ो ताल्लुक है यार जदी उनमें साए बादशाह पोपट खान एडो दिमाग असा ना अदा बिल्कुल पो टिक्की मनी दंड भरे चाय पिया ना बनी बुढ़ा बिल्कुल आमीन क्यों है आमीन क्यों ओचे तो जो टिक्की मुआर कुकुर घूमते ॾिठी हां कुकुर मुई पई मां घूमदो हुयम ॾिठी अरे हे मारा दिमाग काली गुजरात बाई इते झूठ न बाकी लाइट पालू झूठ दिसे तो फोटो में आयो अल्लाह चार वाट क्या ना तू करदा मां जान छड़े हल अजो हणियो यार ये दिमाग जो कम संगत अगर ही क्लिप तव्हांखे पसंद आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे ज़रूर दबायो जीअं असांजो हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे।